खेबरलग मटियारी तालके जे यूनियन काउंसिल फ़कीर नो होथियाणी जे ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल न थियण सबबि गंदगी वधी वई। ग़रीब माण्हुनि लाइ कखावा घर बि ड्रही पट थी विया। घरनि ऐं घिटियुनि में बरसाती गंदो पाणी बीठल हुअण करे निमाज़ी माण्हू औरतनि ऐं ॿारनि खे अच वञ में शदीद तकलीफ़ थियण लॻी आहे। हितां जा चूंडियल नुमाइंदा ख़ामोश तमाशाई। छा मसलो आहे तव्हां दा? असांजो मसलो इहो आहे, ॾिसो था मुल्क बुॾो पियो आहे, पाणी घर सॼा ॾठा पिया आहिनि, को वारिस न आहे, ॿुधण वारो कोई तयारु न आहे, जंहिंखे ॿुधाइनि सार संभाल वारो बि कोई न आहे। ॾिसो था पाण मुल्क ॾठो पियो आहे। छा मसलो आहे तव्हां दा? असांजो मसलो इहो आहे त असांखे न को गली ठही मिली आहे, न को असांखे पाणी बीठो आहे। असांजे बछड़ा अचनि था पाणी मंझि, मच्छर आहिनि जाम। छा ॿुधी असांखे गली ठही मिले। सरकार जी हुकूमत आहे त इहा असांखे अपील था करियूं त असांखे हीअ जेको असांखे गली ठही मिले। असांजो मसलो इहो आहे त असांजा घर किरी पिया आहिनि, असांजी मदद कंहिं कोन कई आहे। ऐं ॿियो हुकूमत करे असांजो आहे त असांजी मदद कयो। हा, ऐं ॿियो जेको असांजा सॼा रोड रस्ता जेको गलियूं ॿलियूं आहिनि सॼियूं असांजो पाणी बीठियो आहे। न बर्तन रहियो, न थण रहियो, न ठिक रहियो, घर किरण खां माशाल्लाह हिकिड़ो माण्हू बची वियो आहे। अलाह जी महिरबानी आहे त असां पुट सभु किरी पिया, ज़ुल्म लॻो पिया, ॿाहिरि वेठा आहियूं, विला ते वेठा आहियूं, सफ़ा विला ते ॾिसो विला ते वेठा आहियूं। मसलो इहो ई ॾिसी थो, पंहिंजो कखाणा घर सो ॾिसी थो, मथां ई छित किरी बि हेठां बचा मस कढियासीं, काठ किलो पासे करे पोइ पंहिंजो ॿारड़ा कढियासीं। हाणे ॾही पियो, कुझु त असांखे मदद करियो। सरकार जी महिरबानी खां कुझु भला असांजो हाल ॾिसो, पाण ॾिसो पिया, भरियो वञो पिया, मोबाइल टिच हीअ ॾिसी थो किरियूं पिया, दीवारूं हीअ कोट सब तक किरी वियो। भला बच्चन जो एहसास है भला असांखे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।